अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, ठिकराटो प्रेस क्लब आडो यूनियन ऑफ जर्नलिस्ट सखर जी सॾ ते ठिकराटो प्रेस क्लब ऐं यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफा पेका ऑर्डिनेंस खिलाफ कलम धड़े ने एहतिजाजी मुज़ाहिरो करे कारे कानून खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अर्ज़ मोहम्मद मोतुम जी ख़बर मूजिब एहतिजाज कंदड़ सहाफ़िन ठिकराटो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर मीर हसन मंगी, ठिकराटो प्रेस क्लब जे सदर वाजिद सुमरो अली, नवाज़ मर सजाद मंगी, जाम इलियास मोहतम, अरबेलो मोहतम, अर्ज़ मोहम्मद मोहतम, करम अली ऐं अब्दुल हलीम मोहतम बाहुनि ते कारी पचू ॿधी हथनि में प्ले कार्ड खणी ज़ंजीर जकड़े चयो आहे पेका ऑर्डिनेंस जी आड़ में कारो कानून मढ़ियो वियो आहे जंहिंखे मुल्क जा सहाफ़ी रद्द कनि था। आख़िर में सहाफ़िन मुतालबो कयो त पेका कारो कानून ख़त्म करे कलम धड़ियुनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।